मुंहिंजो नालो आहे रिया राहुजा अमित कुमार। मां हेमू कलानी प्राइमरी स्कूल में पढ़ंदी आहियां। मां हिकु भेट चवंदसि जंहिंजो नालो आहे छोकिर छोकिर नंढड़ो छोकिर नंढड़ो छोकिर नंढड़ो छोकिर नंढड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी पिया सिर ते टोपी कारी कारी हथ संदसि में छटी पिया सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो हुते ॾिठाई वाघो हिकिड़ो संदसि पुठियासी आयो बिजलीअ वांगुरु छोकिर दौड़ियो जो हुते वाघू खेसि बिजलीअ वांगुरु छोकिर दौड़ियो जो हुते वाघू खेसि दौड़ियो सैकीअ में कुट आयो निंग शींहं ॾिठाई के साम्हूं की सैकीअ में कुट आयो निंग शींहं ॾिठाई के साम्हूं की शींहं आयो टपॾियईं पर चालाकी कई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां से आई ओट हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां से आई ओट जंदीअ शींहं मथां टिकी पियो वञी वाघूअ जे वात में सोपियो घर शींहं ऐं वाघू जग में बॾियनि गोकुल छोकर जन घर ॾे दौड़ियो छॾे छटी ऐं टोपी आयो ई नज़रो न वक़्त में आयो घर ॾे दौड़ियो तकिड़ो छोकर नंढड़ो छोकर थैंक यू।